अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेलुमा जिते शहरियार शहर हमले केस में गिरफ़्तार अॻूणे SHO जी अदालत में पेशी थी आहे। पुलिस शकूर लाखे के दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार शकूर लाखे के जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। शहरियार शहर मथां हमलो मुंहुं नाहे करायो। शकूर लाखे जो इहो चवणु आहे इल्ज़ाम कूड़ा आहिनि, जांच में सभु कुझु पधिरो थी वेंदो। पुलिस शकूर लाखे के जवाबदारनि बदिरां महिमान करे वठी अचे थी, फरियादी जे वकील जो इहो चवणु आहे। अहम ख़बर सां शेयर करे रहिया आहियूं। शहरियार शहर हमले केस में गिरफ़्तार अॻूणे SHO जी अदालत में पेशी। पुलिस शकूर लाखे के दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार शकूर लाखे के जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो आहे। जिन ते शहरियार शहर मथां हमलो मुंहुं नाहे करायो, इल्ज़ाम कूड़ा आहिनि, जांच में सभु कुझु पधिरो थी वेंदो। अॻूणे SHO जो इहो चवणु आहे पुलिस शकूर लाखे के जवाबदार बदिरां महिमान करे वठी अचे थी, फरियादी जे वकील जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ वसीर सां। जी लतीफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी लतीफ़ वसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, अॻूणे MPA सरदार शहरियार शहर मथां हमले केस में गिरफ़्तार थियल अॻूणे SHO शकूर लाखो के मीरपुर मातलो जी ATC कोर्ट में जेको पेश कयो वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया, जंहिंमें जवाबदार जो गिरफ़्तार थियल आहे शकूर लाखे जे वकील पारां इस्तदा कई वई त इनके शकूर लाखे के जेल मोकिलियो वञे। उन ते जेको केस जे जांच अफ़सर को एतिराज़ न वारियो। उन ते जेको आहे अदालत पारां इनके वधीक रिमांड ॾियण बदिरां उनखे गिरफ़्तार शकूर लाखे के जेल उमाणे छॾियो आहे। ॿिए पासे उन जेको आहे थोरो मख़सूस मीडिया सां ॻाल्हाईंदे गिरफ़्तार SHO शकूर लाखे चयो त मुंहिंजे मथां इल्ज़ाम सभु जेके कूड़ा आहिनि, बेबुनियाद आहिनि। अॻिते जेका इंक्वायरी हले पई उनमें सभु कुझु साम्हूं अची वेंदो। पर ॿिए पासे होॾा जेको वकील हो अली मोहम्मद, कुझु मामले में अली मोहम्मद शहर जेको मारिजी वियो, उनमें जेको वकील हो या सरदार शहरियार शहर वारे केस वकील, उन चयो त जेको हीअ शकूर लाखे के पुलिस महिमाननि जी खणी अचे पई ऐं उन सां गॾोगॾु उनखे जेको आहे सख़्तु महिमाननि जी उनखे कोर्ट आंदो पियो वञे। अॼु जेको आहे इनखे कोर्ट ATC कोर्ट जेको आहे इनखे गिरफ़्तार शकूर लाखे के जेका कोटकी जी जेल उमाणे छॾियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी लतीफ़ वसीर अपडेट करण जे लाइ।